क्रिकेट के हवाले से नाज़रीन अवांखे अपडेट कंदासीं। पाकिस्तान वुमेन टीम 10 वनडे मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई आहे। अवांखे अपडेट कयूं त क़ौमी वुमेन टीम अॼु आराम कंदी, सुभाणे नॉर्थ सिडनी ओवल ग्राउंड में प्रैक्टिस कंदी। अवांखे इहो ॿुधायूं त सीरीज़ में मेज़बान ऑस्ट्रेलिया खे ॿुड़ी जी भेट में 2 मैचेस जी वाज़िह बरतरी हासिल आहे। अवांखे ॿुधायूं त व्हाइट वॉश शिकस्त खां बचण लाइ पाकिस्तान वुमेन टीम खे आख़िरी मैच खटणी पवंदी। अवांखे ॿुधायूं पाकिस्तान वुमेन टीम 10 वनडे मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई। क़ौमी वुमेन टीम अॼु आराम कंदी, सुभाणे नॉर्थ सिडनी ओवल ग्राउंड में प्रैक्टिस कंदी। अवांखे अहम ख़बर खां कयो त पाकिस्तान वुमेन टीम 10 वनडे मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई आहे। अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान वुमेन टीम 3 वनडे मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई आहे। पाकिस्तान वुमेन टीम 10 वनडे मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, अपडेट कजो। जी बिल्कुल राबेल, 3 वनडे मैच से बदल सीरीज़ पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जी वुमेन टीमुनि विच में जारी आहे ऐं शुरू वारियूं जेके 2 वनडे मैचिस हुयूं उहे ऑस्ट्रेलिया शहर ब्रिस्बेन में खेॾी वयूं, जंहिंमें पहिरीं मैच में पाकिस्तानी टीम खे 8 विकेटुनि तां शिकस्त थी ऐं उनखां पोइ ॿी वनडे मैच में बि पाकिस्तान जी बुरी बैटिंग हुई, उनखे 10 विकेटुनि तां शिकस्त नसीब थी। अहिड़ी तरह सां 3 वनडे मैचिस ते बदल सीरीज़ में पाकिस्तान खे ऑस्ट्रेलिया जी टीम ॿुड़ी जी भेट में 2 मैचिस तां वाज़े बरतरी हासिल करे शिकस्त ॾेई चुको आहे। पर सीरीज़ जी 3 आख़िरी वनडे मैच जेकी आहे उहा सिडनी में शेड्यूल थियल आहे। पाकिस्तान वुमेन टीम अॼु ब्रिस्बेन खां सिडनी पहुती आहे, जिते अॼु वुमेन टीम आराम कंदी ऐं सुभाणे जेको आहे सो उहा नॉर्थ सिडनी ओवल ग्राउंड में प्रैक्टिस सेशन में शिरकत कंदी। सीरीज़ में मेज़बान टीम खे ॿुड़ी जी भेट में 2 मैचिस जी वाज़े बरतरी हासिल आहे ऐं हाणे पाकिस्तान जी टीम खे व्हाइट वॉश शिकस्त खां बचण लाइ 3 आख़िरी वनडे मैच में कामयाबी हासिल करणी पवंदी। तंहिंखां पोइ ईअं खणी चइजे त पाकिस्तान खे बुरी शिकस्त न मिली, सीरीज़ में 1 जी भेट में 2 मैचिस सां शिकस्त मिली। जेकॾहिं व्हाइट वॉश शिकस्त थिए त इहा बुरी शिकस्त हूंदी। इन 3 वनडे मैचिस जी बदल सीरीज़ खां पोइ 24 तारीख़ ते पहिरीं T20 मैच शेड्यूल आहे, 26 तारीख़ ते ॿी ऐं 3 आख़िरी T20 मैच जेकी आहे उहा 29 तारीख़ ते ॿिन्ही टीमुनि विच में खेॾी वेंदी। अॼु पाकिस्तान वुमेन टीम आराम कंदी, सुभाणे प्रैक्टिस सेशन में शिरकत कंदी ऐं 21 तारीख़ ते 3 आख़िरी वनडे मैच में मेज़बान ऑस्ट्रेलिया सां मुआदो अटकाईंदी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी। व्हाइट वॉश शिकस्त खां बचण लाइ पाकिस्तान वुमेन टीम खे आख़िरी मैच खटणी पवंदी। पाकिस्तान वुमेन टीम मैच खेॾण लाइ सिडनी पहुची वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त क़ौमी वुमेन टीम अॼु आराम कंदी, सुभाणे नॉर्थ सिडनी ओवल ग्राउंड में प्रैक्टिस कंदी। अवांखे ॿुधायूं त सीरीज़ में मेज़बान ऑस्ट्रेलिया खे ॿुड़ी जी भेट में 2 मैचिस जी वाज़िह बरतरी हासिल आहे। व्हाइट वॉश शिकस्त खां बचण लाइ पाकिस्तान वुमेन टीम खे आख़िरी मैच खटणी पवंदी।